खुश आयो खैर हेरे कारण ॾिसो साईं कम माशाल्लाह जोड़ी भली पांजी आहे असांजी ताजी नाहे तां सुञाती आ तां सुञाती त उहा ॻाल्हि कान्हे पांजी आहे जोड़ी लॻी कोन्दी अल्लाह तो जलाए अनसुर ॾिसो त हेॾो थी दाने सर ॻाल्हि आहे असां निकाह कयो हुयोसीं जेको आहे 2000 जेको आहे 9 में उहे खाता असां जेके कागज़नि में लुड़िया बारड़िया माण्हू हाणे असां ॿीहर निकाह करणा चाहियूं तां जो मौलवी साहब निकाह पढ़ायो वो फोत थी हो कोरट में करायो या मौलवी साहब करायो आधा ते भजिया मार का ठैया पोतो ही साईं समझी आंदो ना चलो को मसलो न है तां जो निकाह करायो वठो पैसा लगंदा घणो साईं 15000 रुपया साईं 15000 साईं एने के ॾिसी करी 5000 डिस्काउंट साईं मतलब ये मारी बुधी वकील जा कम लालची सर मां ता के हे जान सब पैसा जेके भी आहिनि पर हिकड़ो शर्त आ निकाह एड़ो कराए जी सॼी उमिरि असांजो हले मां तव्हां जो हाई कोर्ट में निकाह कराईंदुमि चैलेंज आहे सभिनी खे माइटनि खे बि साईं हा साईं छोकिरी मां सो जचूं था माशाल्लाह हे प्यारी है पर तू शादी जड़ो तो लगे छा थो कराए सरे तमीज ना दी शादी करनी थी नथी करणी आहे दूर तमाम सर साईं उहो ख़र्च केर कंदो सरे ताई अरे मांखे ॾियो हिकिड़ो मिनट मांखे ॾियो हे दूर तमाम जो ख़र्च आहे तव्हां 5000 रुपया मां फ्री में करो माई मूंखे ॾियो अचो वॾेरी माई तोखे ॾियां तव्हांजी पंहिंजूं आहिनि मायूं तव्हांखे ॾींदो आहे तव्हां जेको खाए ते तव्हां मतिलबु चओ त माई ॾिसोड़े वकील तूं धारे न वकील हूंदो त ॾे चवंदा या पैसा ॾींदे नी अला वकील ठाहे वेठा वकील छाकाणि छोकिरी ॾिठी नथो तव्हां वेही रहिया आहियो अचो शर्म अचण खां